हकी दस्तारूं पीर साईं जन जूं वॾनि जूं सैयद मोहम्मद बका शाह पीर साईं रोज़े धणी जी दस्तार वालिद जी उहा साईं मशण वारे जे सिर ते छो आई मूंखे छो मिली इहो त बि को सोचे को पंहिंजे वालिद जी दस्तार ॾींदो साईं ख़िलाफ़तूं ॾींदो पंहिंजी जॻह न ॾींदो कहिड़ी शइ पीर साईं फरमायो मूंखे हुकुम थियो आहे पंहिंजे मुर्शिद जो पर मुर्शिदनि जे मुर्शिद मदीने वारे साईं जो त इहा ख़िलाफ़त अमानत मशण वारे खे ॾे सैयदनि खे मिलंदी आहे आशिक़ अहमद जाम जा सेपड़ अहमद आसे सेक्टर गुरुल साहब फरमाया आशिक़ अहमद जाम जा सेपड़ अहमद आसे अल्लाह साईं अदब जी तौफ़ीक़ ॾे साईं साईं मशण वारे बारे में लफ़्ज़ ख़्याल करे ॻाल्हाइणु खपनि ख़ुशूसन उलमाउनि खे अर्ज़ु आहे अॼु पाण सोशल मीडिया ॾिसो था आम लफ़्ज़ न आहिनि साईं मोली घणा आहिनि साईं जेके रोलंदा पिनंदा था हे मोली न हो साईं मोली न एक साल पूरो गौस पाक जी कब्र अनवर ते ताज रहियो आहे एक साल सही वदन जेको आहे लहंदो आहे साल खां पोइ तो तव्हांजी दुआनि सां मूंखे घुराए ॾिननि हिकु साल पूरो गौस पाक जे मुबारक ते रहियो आहे